लीडर टीवी में एक भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं सेठ किशन चंद साहब सां जारी आहिनि। सेठ मूं तव्हां खां पुछो पए वक़फ़े खां अवल आरब ख़ान में माना 80 सालनि में त इहो ॾोह थियो सवाबु थियो या माण्हू उते ई बीठा आहिनि वधिया ई कोन या लॾे विया छॾे विया छा थियो? लॾे दीवान विया ॿिया उते ई वेठा आहिनि सभु, को बि लॾे कोन वियो। आरब ख़ान जा ख़ासि करे हारी या ज़मींदार ॿ उन पंहिंजो रुठी किरंदा आहिनि, बसर आबादी थींदी अथनि, हर उहे अहिड़ा कोन्हनि जे पिनण लाइक़ु हुजनि। त उहा ॻाल्हि इहा शइ तरक़ी वोट वठण वारा लीडर वञनि था उहे ई ॼाणाईंदा न, स्कूल हाई स्कूल रोड त उते ई उहे ई ॼाणाईंदा। सो तंहिंजे करे तरक़ियूं इन करे कोन थियूं पर वॾी थोरी घणी थी आहे। उहा छा थी? रोड थियो, हा सो आरब ख़ान सुधो कोन पहुतो आहे, पर रोड खां टेड़ी वेंदे वरी ॿ टे महिल कच वेंदे नए हिकिड़ी त मोरी मोरी कान आहे। ऐं ॿियो त उते रोड खां सवाइ स्कूल उते ठहियो जा ॿियो प्राइमरी खां मथे को कोन ठहियो, उते को कोन ठहियो प्राइमरी, उहो ई आहे न। पर तव्हां बि उते हुआ। ॿियो उते इस्पताल ठही आहे नंढी, जेके अताई डॉक्टर अची वेहंदा आहिनि। उहा त सरकारी न हूंदी न? न हाणे सरकारी थी वई आहे। अच्छा, पहिरियां उते अताई वेहंदा? पहिरियों अताई वेहंदा हुआ, हाणे सरकारी आहे। कंपाउंडर रहे थो, डॉक्टर कोन थो रहे। डॉक्टर आरब ख़ान में कोन्हे? मंज़ूर पर रहे कोन थो। माना हुनखे मास्तर आऊं पढ़ियो हुई हिकिड़े मास्तर पर 5 दर्जा चवंदा साहिबनि पालारी हूंदे वॾो अहिड़ो शरीफ़ उस्ताद मूं कोन ॾिठो। जीअं त आउं पढ़ियुसि 5 दर्जा ई पढ़ियुसि, उन मंझि स्कूल मंझि टाइम सां मूंखे हिकिड़ो दफ़ो 2 रूल अञा वई हथ ते, हिकिड़ो दफ़ो मूं चयोसीं भला का ग़लती त ॿुधायो। चए ग़लती इहा आहे, तूं जेके न छोरा ॼट अचनि उन सां पियो फिरे, तूं अहिड़ो ॼट थी वेंदे। तूं हल्का 2 इन करे ॾियाऊं त ॿिए ॾींहुं अहिड़नि छोकिरनि सां गॾु न घुम, तो जे जोड़ा जेके 2 टे उन सां गॾु घुम। सो प्राइमरी बि त एॾी हूंदी, उन हिदायतूं माना मार खां वधीक उन हिदायत घणी कंदो सभिनी खे शागिर्दनि खे। सो उन में इहा हुई। 5 दर्जा कहिड़े साल में तव्हांखे यादि आहे पास कया तव्हां? शादीअ खां अॻे कया मूं, पाण यादि न। 59 खां अॻे थिया न, पोइ 54 55 56 यार ख़बर न आहे, यादि न आहे। त इन जो मतिलबु आहे त तव्हां पाकिस्तान खां 2-3 साल अवल पैदा थिया आहियो? हा, ईअं 3 साल, 2.5 साल। हा, हाणे मुंहिंजी सुई उते ई अटकी पई आहे त हिकिड़ा माण्हू आहिनि असां ॾिठा आहिनि जेके नंढे हूंदे पढ़ी न सघिया, त गुरबत हुई या स्कूल न हुआ, पोइ वरी उन्हनि स्कूल खोलाया त असां न पढ़ियासीं त ॿिया पढ़नि। जी जी। सेठ तव्हां 5 दर्जा पढ़िया त भला आरब ख़ान में हाई स्कूल खोलायो आहे त थोरी तालीम वधे आहे? खोलायूं की वॾेरनि सरदार जी हुकूमत, उहे त चाहींदा त माना हिते सभु अण पढ़ियल हुजनि। अच्छा। हा, सभु माना असांजे ॿोचड़े हेठि हुजनि। हुते त इहा ॻाल्हि इहा हूंदी न। असीं न पढ़ियासीं पर असां अची पंहिंजे औलाद खे पढ़ायूं। पोइ माना उतां पढ़ाईअ जे लाइ निकिरणो पियो तव्हां? निकिरणो पियो। 1962 में आयासीं थाणे बुलाखाना में। अच्छा। हा, हे सभु जे ॿार ॼा हुआ उते। पोइ उते पढ़ाई बि कयूं? पोइ पढ़ाई थी, वरी वधीक पढ़ाई ॿियनि हंधनि ते कयूं? पोइ वरी कराची के हैदराबाद डॉक्टर कई, पोइ कुझु हैदराबाद खां शुरू थिया, पोइ वरी आया बुलाखाना, पोइ हैदराबाद, पोइ कराची। वसीलनि सां जीअं वसीला थींदा आया तीअं अॻिते वधंदा वियासीं। पोइ हिते आयासीं, कुझु ॿार पोटियूं लंडन वेयूं पढ़णु, के डॉक्टर थी आया आहिनि, के इंजीनियर थी आया आहिनि। वरी शुक्र मालिक जो, वरी मालिक हिमत ॾिनी असांखे। हाणे तव्हांजा जेके 5 भाउर उहे छा कनि? गुज़ारे विया 4 ई। चारई? अच्छा, उन्हनि छा कयो?
उन वीचारे दुकान हिकिड़ो दुकान ते हो ॿियो सभु ईअं को ॿार ते को गुज़ारियऊं तो दुकान हुआ ॿियो दुकान वधी कोन सघिया छो त उहो पढ़िया बि न वधीक पढ़ाई हुई कान पोइ पढ़ाई मूट बि थिए हुई हा त तव्हां त वरी निकिरी बि आया न हा निकिरी सभई गॾु आया आहियूं अच्छा हा 62 मंझि हिकिड़ो वॾो भाउ पोइ आयो बाक़ी असीं 3 ॿार गॾु निकिरी आयासीं 62 में अच्छा ॿियो नंबर जेको भाउ सो असीं आरब खान असीं मुलाकात हुआसीं 62 में सो वरी 35 36 में गुज़ारे वियो आहे थियोसि हुते पी आर दुकानु हुउसि पोइ उतां ई खणी आयासीं हाणे इहो जेको कोहिस्तान इहा सॼी एरिया आहे इन जो हदूं ॿुधायो हदूं कहिड़ियूं से हेॾां बलोचिस्तान थो लॻे माना दुरे जी ठीकु ऐं हेॾां कराची थी लॻे कराची हैदराबाद होॾां सन थो लॻे आमिरी सन इहो थो लॻे सन साईं जी सरदार मुंहिंजे ख़्याल में इहे हदूं हूंदसि ऐं होॾे ठठे हा ठठ जी वधाए बिल्कुलु आहे सही सारी ठठ जी वधाए हाणे इन 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 सॼे जो सरदार हिकु मलक असद उनजो वालिद साहिबु हो पहिरीं सिकंदर हो अच्छा उहो तव्हां ॾिठो उहो ॾिठोसीं उन कचहरी ॿुधोसीं ॾिठोसीं अच्छा उन जा फ़ैसिला सुठा हूंदा हुआ हा बिल्कुलु उन में राज्य जी वधीक हूंदी पैसे जी घटि हूंदी हुई अच्छा हाणे माना वरी उबतो थियो आहे छा उल्टो सफ़ा हा अच्छा फ़ैसिलो त ॼाओ ई कोन्हे माल अच्छा उहो ॼमी पियो माल उते राज्य खां कोन थो वठे पर सिपरा रोड ही सॼो हाणे इहा करियूं था माना न पर मतिलबु चवंदो इहो सिकंदर साहिब जूं के यादगिरियूं ॿुधाए सघो था माण्हुनि खे घटि में घटि ख़बर उन जे बारे में हिकिड़ी आहे बसि त हुन GM सेठ साहिब खे शिकस्त ॾिनी ॿी का बि माण्हुनि खे ख़बर कान्हे से उहा शिकस्त ॾिनई उन मुंहिंजे हथु पीर गुराम सुर शाह जो माना आफ्ताब शाह जे वालिद जो उन मुंहिंजे मूं वोट ॾिनो हो पर मूं वोट ॾिनो हो साईंअ खे हफ़ीज़ कुरैशी वेठो आयो एजेंट थी 2 वोट मिलिया चई हे 2 वोट गाहिर जी वोटी घुर हे 2 वोट भेण चइजो न कहिड़नि ॾिना आहिनि हिकिड़ो ॿियो अलाए केरु ॾेई वियो सो पोइ हफ़ीज़ त इहे जेके शयूं हुयूं उन में पहिरियों दफ़ो औरतूं कोस्तान जूं हिंदुनि जूं तॾहिं निकितियूं हुयूं जॾहिं पंहिंजो साईं GM सैद मलक असद इलेक्शन थी पोइ औरतूं कंहिंजे हक़ में मलक हक़ में पीर जो हुकुम हो त माना हुकुम उते तॾहिं माना पीर वातावरण कढियो बसि उहो ई हुकुम आहे मलक कढियो अहमद ख़ान उहो ई हुकुम आहे बसि तॾहिं ईअं ई हूंदो उहो मलिक साहिबु पाण कहिड़े लहजे जो माण्हू हो सिकंदर साहिबु ठीकु को अहिड़ो ग़लति कोन हो अच्छा हा मूंखे आऊं तॾहिं उस नंढो वॾे भाउ सां गॾु ईंदो पहचान ते मीटिंगूं थींदियूं या फ़ैसिला ते मूंखे घुराईंदा हीअं त इहे ॻाल्हियूं कोन्हनि तॾहिं त आरब खान उठ चढ़ी ईंदासीं भाउ मिड़े आऊं शौक़ु कंदोसि भाउ आऊं तॾहिं ॾिसां सो ईंदासीं ॾिसंदासीं त हिकिड़ी चोरीअ में ॾाढो ग़लति वियो चोरी थी हुई असां आरब खान मां तॾहिं सालल ब्राह्मण साधक वॾेरो जेको सोभजीअरो चोरी थी पोइ पहिरीं हाणे हिन जो हिकिड़ो माण्हू अकलाड़ी पहिरियों जो ही चोर वरी जॾहिं मल्क चयो इहो मुंहिंजो माण्हू चोर हूंदो ई कोन सुवाल ई कोन थो पैदा थिए चई मल्क डूल वॾेरो न थी चोर तुंहिंजो माण्हू चई न उहो चोर थाणे ते ॿधो पियो 2 महीना 3 महीना जॾहिं हिन ख़बर पई त चोर छुटे पियो ब्राह्मणीअ खे पोइ उते होटल ज़िंदगी वेठो ई कोन उते जी होटल साम्हूं थाणे जी हुन ते वेठो एसे जो हूंदो समद पठान हीअं ठूठो थियो हलंदो ते चई बाबा पैसा जेके चयसि जो तोखे ॾियां
चोरी इन वटि ऐं हिन अच्छी ॾाढ़ी में आहे नुमाज़ी में आहे हल पिया चवंदो हिन खां ॿार कान आहे छो त पहिरीं जेको इशारो उन ते भरोसो वॾो हुउसि पोइ ॾिठो उन पंहिंजो पोइ छा कयो हुन उतां ई उथियो उते महांगीअ हिकिड़ी चयईं त बॉल लुंडन जो काकूस जो दॿो भरियो खणी अचु उहो खणी आयो चई छाजे लाइ घुरे जी तूं खाराई तूं हाणे थकी पियो हूंदे तूं बाल खा तूं थुलो थिए चई न जे न तॾहिं जॾहिं मूंखे ईमानदारी सां चोरी ॿुधाईंदे पोइ जे हाणे इन खे कढ ॿाहिरि थो ॿुधायां थो उहो ॿुधाईंदे चोरी आहे उन महिल वठी वियुसि कोटड़ी में विकिणी आयो पोइ कोटड़ी सोन त सोकार छेर हिकिड़ी चांदीअ जी सा मिलसि खणी आयो छेर चई सूबेदार जी बसि तोखे ॾाढो ख़ुशियूं हुओ जेके हिते ॾोकड़ पे विराया वॾेरे वाइण जे तरफ़ां ॾोकड़ पे विराए हीअ पे कयईं चांहियूं पियो माण्हू होटल जी अॼो ॾींहुं चांहि फ्री आहे सभिनी लाइ त उते हिन पंहिंजो त इहे जेके शयूं हुयूं पोइ चोरी हिनखे मिली चई हाणे छुट आउं पाण ई वठंदुसि पोइ वरितई व्यवहार करे सभिनी खां उते ॿिया वॾा नंढा त साधका चयो त बाबा तूं हर भर पहिरीं चवण थी करे सरदार खे साम्हूं थो थिए चयऊं साम्हूं थिए ई कोन सरदार खे सम्झायां थो भई माण्हू खिला न साम्हूं कोन थो थियां असांजो अॼु वॾो आहे सुभाणे वॾो रहंदो सरदार कयो ई त सरदार ई रहंदो पोइ वरी घणे वक़्त खां पोइ जे चोरी मिली हिन वटि वेही सॼो वहिंवारु थियो पोइ बल आयो उते माफ़ी वठणु आरफ हली अॼु ई कंदो सुवाल ई कोन इहे शयूं वलकम हुयूं हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो त मलिक सिकंदर जो ॾाढ हुयो ॾाढो ॾाढ हा छा कंदो ॾाढ ज़बरदस्ती न न ॾाढ हिन जहिड़ो कोन जहिड़ो हुन जो अच्छा हा बिल्कुलु हिते हिकिड़ो अहिड़ो रवाज़ु ठहियलु हो पंहिंजो कोस्तान में भई सरदार थियो सरदार राज माना हुन जो तॾहिं अणपढ़ियल माण्हू आहे तॾहिं राज में इहा हूंदी कान हुई सिकंदर खान जो पीउ छा हो उहो सोबदार खान नालो हुउसि पर उनखे मूं घणो कोन ॾिठो पर उहो बि सरदार हो सरदार पर उहो ईअं ई हो नाले जो अच्छा हा उहो नाले सां उन कोन माना सरदार सिकंदर भलो माण्हू हो मूंखे त वणंदो पोइ भला ग़लति आहे सही छो न को असीं चोरासीं न के चकारासीं न ग़लति माण्हू हुआसीं पोइ मूंखे वणंदो हिकिड़ी ॻाल्हि हूंदी हुअसि त जेके बि राजा माण्हू त ईंदा हुअसि माण्हू ख़ाशा भला विहंदा हेठि अची विया पाण वेठो हूंदो हिकिड़े कोच ते ॿिया सभु हेठि कालीन पियो हूंदो उते ई वेहंदा आउं कहिड़े ॾींहुं हिकिड़ो फैसलो मुंहिंजे भाउ वॾे सां गॾिजी मूंखे कुदरती अहिड़ो शौक़ु हूंदो इहे फैसला थींदा न पोइ भाउ वॾे खे चयो ॿुधंदो हुअसि वञी ॿियो ॻाल्हाईंदा कोन ॿुधंदो हुअसि छा पिया थिए के फैसला कीअं था थियनि आउं वञी कुर्सीअ ते वेही रहियुसि माना हीअ चेयर हेॾा टेबल बल्कि ई पई हुई विच में कुर्सी हुई हेॾा हिकिड़ी कुर्सी पहिरियां वञी मां हुन सां लॻोल वेही रहियुसि मूंखे पर इहो मूं सोचियो बि हुओ त बलकंदो पर आउं वेही रहियुसि वरी ॻाल्हि ख़बरचार वठी मूंखे मूं वारे भाउ पुछियईं हीउ छोकिरो कंहिंजो आहे चई मुंहिंजो भाउ आहे पोइ मूंखे चई पुटु वॾो भाउ हेठि वेठो आहे नंढो भाउ कुर्सीअ ते वेठो आहे बसि हुन कुर्सियूं त आर्डर ॾींदो सभु कुर्सी वेही रहंदा पर आउं ॾिस मूंखे लहणो पियो आर्डर त कोन नई इहा ॻाल्हि चई पोइ त उन हूंदे ई निकिरी वई जीअं मुल्क फिरंदो वियो भुटे हुकूमत में आहिस्ते 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 निकिरंदी वई हेठि विहणु पर इहो भला हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधायो त कॾहिं इहो ख़्यालु रहियो थाणे बुला खान या कोहिस्तान जे माण्हुनि खे त हुननि जेम सद जेॾो वॾो माण्हू हारायो इहो ख़्यालु कॾहिं रहियो
न 5-10%, 5%, अच्छा 5% हूंदा बिल्कुलु आहिनि। जीअं सरीअ में दुर्मंत पालारी वारो राॼु इहो, बूला अहमद ख़ान ॿ टे दीवान हुआ, ऐं बूला खाने में कुझु दीवान कुझु मुस्लिम हुआ, इज़हार कोन कंदा पर हमदर्दी हुयूं। दुर्मंत बाद खुलो इज़हार कंदो, पर हालात दुर्मंत जो पीउ बि वॾेरो, दोनो ख़ुदि सोच वॾेरे वारी हुई, पर जेम्स जो पुअल उहो। ऐं मुंहिंजो दोस्त रहियो आहे दुर्मंत, पीउ त सुञाणंदासीं, मुंहिंजो वॾो हुन सां वास्तो कोन रहियो। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी गॾु था थियूं।